अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ ताकत माया नदाबरो हेडलाइंस तव्हां ॾिठो तफ़सीली ख़बरुनि में भलेगार बुलेटिन जी शुरूआत में ज़िक्र कंदासीं नसीराबाद जो। नसीराबाद में IBA टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि तरफ़ां ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उम्मीदवारनि सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अल्लाह बख्श कुरैशी सां पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडिया। IBA टेस्ट में पास ईंदड़ शागिर्द 131 में 24 के सिर्फ ऑर्डर मिली चुका है। बकाया चवन था तो इनमें SNE जो बहानो था कन हीअ नाइंसाफ़ी जी ऊंदाही कारी रात में हिननि ऑफर ऑर्डर सिर्फ 24 के ॾिना विया आहिनि। जेकॾहिं मेरिट आहे ओपनली हिकु सेरेमनी कई वञे हा। असांजे एहतजाज जो 7 ॾींहुं आहे ऐं असांजो मुतालबो इहो आहे त तालुके नसीराबाद जो 107 जेके रिमेनिंग कैंडिडेट्स उन्हनि खे ऑफर ऑर्डर ॾेई करे उन्हनि जी बेचैनी ख़तमु कई वञे। पूरे तालुके में 200 जे लॻभॻि मौजूदा सीटूं मौजूदु आहिनि, पर 107 माण्हुनि खे SNE जो बहानो ॼाणाए रोकियो वियो आहे त ऑफर ऑर्डर नथा ॾियूं, वेटिंग में रखूं था। जी बिल्कुलु सही, जीअं तव्हां चयो त तक़रीबन हिते 200 जायूं ख़ाली आहिनि। PTLF नसीराबाद तरफ़ां मुकमिल असां हिमायत कयूं हिन नौजवाननि जी। मेरिट जी लताड़ पई थिए, तक़रीबन 25 खां 30 स्कूल बंदि पिया आहिनि। हाणे जेकॾहिं 25 खां 30 स्कूल 2 उस्ताद रखिया आहिनि, तभी त जेके 60 उस्ताद रुॻी हिते जेको आहे सो अपॉइंटमेंट करे सघनि था। असां पास कैंडिडेट्स तालुके नसीराबाद सां तालुक़ु रखूं था। जॾहिं त अॼु 7 ॾींहं आहे असांजो भरपूर एहतजाज आहे। जॾहिं त असांखे DC कंबर शहजाद कोर्ट ऐं DO सेकेंडरी DO प्राइमरी ऐं इवन कमिश्नर साहब ताईं को बि अहिड़ो रिटन में असांखे एविडेंस तौर ते ख़ातिर ख़्वाह जवाबु न ॾिनो वियो आहे। जेकॾहिं इहा नाइंसाफ़ी असां सां रही त असांजे एहतजाज जो जेको दाइरो आहे उहो कमिश्नर ऑफिस लाड़काना खां वठी ऐं सेक्रेटरीट ताईं असांजा इहे एहतजाज जारी रहंदा। ताईं नसीराबाद तालुके में 131 नौजवान जेके आहिनि उन्हनि IBA जी जेका प्राइमरी स्कूल टीचर जेका टेस्ट हुआ पास कई आहे। हिन वक़्तु ताईं 24 नौजवाननि खे ऑर्डर ॾिना विया आहिनि। अञा 107 नौजवान रहनि था। शहरीता नसीराबाद तरफ़ां हिननि नौजवाननि जेका एहतजाज हले थो पियो उन्हनि 7 ॾींहंनि खां असां गॾु आहियूं। शहरीता जो मुतालबो थो करे त हिननि नौजवाननि खे फौरी तौर ते ऑर्डर ॾेई उन्हनि में जेके बेचैनी आहे उहो ख़तमु कई वञे। कैमरामैन सज्जाद कलोड़ो सां गॾु अल्लाह बख्श कुरैशी, सिंध टीवी न्यूज़ नसीराबाद।